साईं शिकारपुर, जैकबाबाद, कश्मीर ऐं घोटकी ये चारई ज़िला बदअमनी जे वर चढ़ी विया आहिनि। पुलिस बि अगवा थी थिए, SHOs बि अगवा था थियनि, पर उन खां वॾी ॻाल्हि इहा ई आहे त उते मासूम ॿार जेके आहिनि उहे वॾी प्लानिंग सां अगवा था कया वञनि। इन सॼी एरिया खे, इन बदअमनीअ खे अव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो, इन ते असां घणो ॻाल्हाए चुका आहियूं। पार्लियामेंट में बि ॻाल्हायो आहे, मीडिया सां बि ॻाल्हायो आहे, ॿाहिरि बि ॻाल्हायो अथसीं। कुझु ॻाल्हियूं वरी मां रिपीट कंदुमि। हिन वक़्तु असांजे 3 ज़िलनि में ऑफिसर SSPs टई ॾाढा बहितरीन आहिनि। कश्मीर खणो, शिकारपुर खणो, घोटकी खणो। DIG बि सुठो ऑफिसर आहे जेको सुपरविजन थो करे। पर ओवरऑल असांजी पुलिस जी कैपेसिटीअ में न आहे, न उन्हनि जी कैपेबिलिटीअ में आहे। ॿिनि रीज़न्स जे करे। कैपेबिलिटीअ में इन करे न थियनि जो न पुलिस वटि असांजे वटि उन लेवल जी वेपनरी आहे, न असांजी पुलिस जी अहिड़े क़िस्म जी एंटी डेकॉइड कचे जी ऑपरेशन जी ट्रेनिंग जी महारत आहे। लिहाज़ा पुलिस जी कैपेसिटी न आहे ऐं इन में ज़रूरत इहा आहे त हिकिड़ो मेजर क़िस्म जो आर्मी ऑपरेशन थिए। मां सम्झां थो वधि में वधि 15 ॾींहंनि खां महीने जो हिकिड़ो टाइम लॻंदो ऐं इहो सॼो एरिया हमेशह लाइ क्लियर थी वेंदो। मां थोरो पास्ट में वञा, अॻे मिडल सिंध जा इलाइक़ा, दादूअ वारा, जोईअ वारा, इहे इन्फेस्टेड हूंदा धाड़ेलनि सां ऐं क्रिमिनल सां। हाणे उहे इलाइक़ा सभु आज़ादु थी विया, उहे अहिड़े ऑपरेशन खां पोइ आज़ादु थिया। त मां हर इहो रिक्वेस्ट कंदुमि सिंध गवर्नमेंट खे, फेडरल गवर्नमेंट खे, त आर्मीअ जी मदद वरिती वञे ऐं हिते हिकिड़ो ऑपरेशन थिए। अगरि पंजाब में थी थो सघे त सिंध में छो नथो थी सघे? त इहो ऑपरेशन जेसि ताणी न थींदो असांजी इन बदअमनीअ मां जान न छॾंदी ऐं इन जो हल ई सिर्फ़ु इहो आहे त हिते जल्द हिकिड़ो ऑपरेशन आर्मीअ जे थ्रू करायो वञे। साईं, अव्हां बिल्कुलु इहो वक़्तनि ब वक़्तनि आर्मीअ जी ऑपरेशन जी घुर कंदा रहिया हो। असेंबली जे फ्लोर ते बि 4 साल 5 साल गवर्नमेंट खे थी विया, हाणे त उनजे आख़िरी ॾींहं आहिनि गवर्नमेंट जा। आख़िर फौजी ऑपरेशन सिंध गवर्नमेंट छाजे करे नथी कराए? अव्हां छा था सम्झो? साईं, मां सम्झां थो त सिंध गवर्नमेंट शायदि इहो थी सोचे त मतां असांजी या नाकामी या नाअहली कंसिडर थिए, उन मां इदारा ॿियो को अहिड़ो फ़ाइदो वठी वञनि त हीअ नाअहल हुकूमत आहे, नाकाम थी आहे। त अहिड़े क़िस्म जो मां सम्झां थो को फियर आहे सिंध गवर्नमेंट खे। न त जेके बि हिन वक़्तु मीटिंग्स फेडरल गवर्नमेंट सां थींदियूं आहिनि त उते सिंध जी हुकूमत खे, चीफ मिनिस्टर साहब खे एतिरी महारत आहे जो पंहिंजी ॻाल्हि उतां मनराए था अचनि। नेशनल फाइनेंस कमीशन हुजे, नेशनल फाइनेंस अवॉर्ड हुजे, इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि में फ्लड अफेक्टीज़ लाइ हुजे, CM सिंध जी ॻाल्हि उते प्रिवेल कई आहे ऐं उन पंहिंजी ॻाल्हि मनराई आहे। त मां सम्झां थो अगरि सिंध गवर्नमेंट सीरियसली इन शइ ते एफर्ट वठंदी त इन ते ज़रूरु एक्शन थींदो। ॿी हिकिड़ो फैक्टर आहे त कुझु हुकूमती धुर जा नुमाइंदा भी, उन्हनि जा इलाइक़ा भी उन्हनि जी सरपरस्ती हासिल आहे अहिड़नि क्रिमिनल्स खे, उहा बि बंदि थियणु घुरिजे। त सिंध हुकूमत अगरि सीरियसली जेनी इन ॻाल्हि खे वठंदी, मां सम्झां थो त ऑपरेशन बि थींदो ऐं इहो क्राइम बि ख़तमु थींदो। माना साईं, जेका बदअमनी आहे उन में सियासी इन्वॉल्वमेंट बि आहे कंहिं हद ताईं? कुझु हद ताणी बिल्कुलु आहे। कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जिन जा नाला था खणूं त वरी हिकिड़ी ॻाल्हि ख़राब थी थिए। उन्हनि इलाइक़नि में सभिनी खे ख़बर आहे केरु माण्हू उन्हनि जी सरपरस्ती करनि था। अगरि उन्हनि चङनि मुड़ुसनि खे ई घुराए, मां इहो नथो चवां त उन्हनि खे अरेस्ट कयो वञे, उन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन खयो वञे, उन्हनि खे ई अगरि विहारे हिकिड़ी मीटिंग सॾाए सुठे नमूने में चयो वेंदो त तव्हांजे इलाइक़नि में बंदि करायो, मां सम्झां थो 50% क्राइम त उन सां बि बंदि थी वेंदो। साईं, बदअमनी त इहा पंहिंजी जाइ ते जेका आहे, हाणे त वेझड़ में ईअं थियो त उते 2 धुरियूं तेगाणी ऐं बिजाराणनि BS फीडर जो, चोई शाख जो, इन्हनि जा पाणी बंदि करे छॾिया। कुझु इलाइक़नि बि तेगाणी बंदि कयो त उनजी माना अहिड़ी सूरत हाल में अगरि इहा शइ रहे थी त अञा त वधीक ख़राबी थींदी। ॾिसो, इहा हिकिड़ी स्टेट जी कमज़ोरी लेखी थी वञे। अॼु खां थोरो अर्सो पहिरियों कराचीअ जी जेका बदअमनी हूंदी, जहिड़ा हालात हूंदा, कराची आए ॾींहुं बंदि थींदो, 2400 टारगेट किलिंग्स हिकु साल में थियूं, इहे लेवल्स हुया कराचीअ जा। जेनी स्टेट सीरियस थी, गवर्नमेंट सीरियस थी, कराची ईअं क्लियर अप थी वियो ॼण हिते कुझु हुयो ई न। बलोचिस्तान जे कुझु इलाइक़नि में नो गो एरियाज़ आहे, उन्हनि खे C ऐं B एरियाज़ कंसिडर कयो वेंदो, उहे सभु सिधा थी विया। स्वात में हेॾो वॾो KPM में ऑपरेशन थियो, उते त टेररिज़म जे अगेंस्ट हुयो। एॾा वेल इक्विप्ड, वेल ट्रेंड माण्हू हुया उते, ऐं फॉरेन ॿियनि मुल्कनि जूं एजेंसीज़ बि इन्वॉल्व हुयूं, उनखे बि क्लियर करे छॾियऊं।
त मां सम्झां थो जंहिं ॾींहुं स्टेट सीरियस थींदी ऐं स्टेट जी विल हूंदी त हे 15 ॾींहंनि में असांजो सिंध सूबो बि पुरअमन थी वेंदो। साईं SSP अमजद शेख साहब ताज़ो चयो त असांखे जदीद हथियार न आहिनि जेको आहे जो असां ॾोहारियुनि सां विढ़ूं। छा वाकई हथियारनि जो बि मसइलो आहे पुलिस सां? बिल्कुलु आहे। मां हाणे इहा ई ॻाल्हि कई त पुलिस वेल इक्विप्ड बि न आहे, माना उन लेवल जा हथियार न आहिनि, न ई पुलिस जी उन लेवल जी ट्रेनिंग थियल आहे। इहे ॿ मेजर फैक्टर्स आहिनि जंहिंजे करे असांजी पुलिस उन इलाइक़नि में कामयाबु नथी थी सघे। थैंक यू।